खैरपुर के बी सेक्शन थाने जी मिल कॉलोनी के रहवासिन पंहिंजे भाउ जेको इन्हनि जो पुलिस अहलकार भाउ है उनके ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरो कयो आहे ऐं उन मौके ते उनजी भेण जेका आहे क़ुरान पाक खणी ऐं ख़ुदा हू इंसाफ़ जी जेको आहे अपील करे रही आहे। छो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जे भाउ हिननि सां छो नाजाइज़ी कई आहे, छो तो नाजाइज़ी करे। असांजे भाउ असां सां ॾाढो ज़ुल्म कयो आहे, असांखे मारे मारे असांखे ज़लील करे छॾियो अथई, असांखे पुलिस खां भॼाईंदो थो वते, असांजी अमड़ हूंदी बीमार ॾाढी, असांखे 500 बि न ॾींदो हुयो किराए जे लाइ। हाणे ज़मीन जे करे जॻह जे करे असांखे चए थो हिसो ॾियो, हुनजो हिसो कुझु बि न आहे, असां वटि का शइ आहे ई न, कुझु आहे ई न, असां काॾां आणियूं, असां वटि कुझु न आहे, असांखे ज़लील करे छॾियो अथई। असांखे सरकारी हथियार रखी असांखे धक हणी वियो आहे, असांजे घर में पंहिंजे साहुरनि सां गॾिजी लाशारी साहुरा अथसि, साला अथसि, 3 साहुरो अथसि, पाण हिकु हुयो, असांखे सरकारी हथियार रखी मुंहिंजा पैसा बि खणी वियो आहे, मुंहिंजी अम्मा जी अमानत हुई, असांखे ॾाढा धक कया अथई, असां सां इंसाफ़ कयो वञे। 2 साल थिया आहिनि इन ज़ुल्म असां ते अंबार कया आहिनि, छो जो अगरि इंसाफ़ असांखे न मिलियो असां हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जा दरवाज़ा खड़काईंदासीं ऐं हिन जे ख़िलाफ़ वॾियूं जेके बि असां FIR करायूं आहिनि साईं, को बि इन जो रिज़ल्ट न निकितो आहे। 3 ॾींहं हमलो थियो आहे खमस वारी सुबुह ते, पूरी दुनिया पूरो पाड़ो ॾिसण वारो। बी सेक्शन SHO खां तव्हां क़ुरान ॾेई पुछो त साईं केरु सही आहे केरु ग़लति आहे। हिन SHO साहिब जे चवण ते असां हिन सां फ़ैसिला रखियासीं, हिन उते असां ते हमला कराए, असांखे माराए कुटराए, असांखे हथियारनि जे ज़ोर ते अंदरि करे असांखे धक मारे सामान खणी हे फ़रार थी वियो, असांखे धमकी ॾींदो रहियो, चए छा कंदो कानून, मूंखे छा कंदी, मां पाण पुलिस वारो आहियां। जी नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं त हिननि जो भाउ आहे जेको पुलिस अहलकार हिन ई थाणे ते बी सेक्शन थाणे ते आहे, जेको हिननि खे रोज़ हिरासां थो करे ऐं सख़्तु परेशान आहे। हिननि जो चवणु आहे त असांखो 1,95,000 रुपया बि ज़ोरी ज़बरदस्ती खणी वियो आहे, उन खां पोइ हू पुलिस वारो हुजण जे करे हुनजे मथां पुलिस बि को क़दम नथी खणे। हिननि क़ुरान पाक खणी ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिननि जो चवणु आहे त ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां पुलिस वारनि वटि DSP हेडक्वार्टर समेत जेको आहे मुख़्तलिफ़ SSP ॾे बि विया आहियूं ऐं हिननि जो जेको आहे घुर आहे त ख़ुदा असां सां इंसाफ़ करे ऐं असां सां जेको आहे इहा नाजाइज़ी बंदि कराई वञे। कैमरामैन अशरफ अबड़ो सां गॾु ख़ान मोहम्मद सोलंगी, सिंध TV न्यूज़, खैरपुर।